हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कथा हिकु चोर जी जंहिं संतनि जा वचन ॿुधा ऐं उन्हनि ते अमल करे भवसागर पार थियो। जीअं तव्हांखे ख़बर आहे, छंछरु ऐं आचर जे ॾींहुं कथा तव्हांखे ॿिनि भाॻनि में हासिल थींदी। पहिरियों भाॻ हीअ आहे, ॿियो भाॻ तव्हांखे सुभाणे मिलंदो। त हिकु समय जी ॻाल्हि आहे त हिकु संत मंडली तीर्थनि जो रटन कंदे कंदे आखाड़ महीने में देवसेनी एकादशी खां हिकु ॾींहुं अॻु के नदी जे किनारे ते हिकु ॻोठ जे भरिसां अची पहुता। देवसेनी एकादशी जे अचण करे उन्हनि खे चौमासो उते रहणो पियो, छो त चौमासे में साधुअनि जी मंडली रटन न कंदी आहे। हलंदे हलंदे जिते देवसेनी एकादशी ॾींहुं थींदो आहे, उते ई 4 महीना तरसी पवंदा आहिनि। इन करे लाचार हुननि खे उते तरसणो पियो। मगर जंहिं ॻोठ जे पासे में मंडली विराजमान हुई, उहो ॻोठ चोरनि जो हुओ। सो चोरनि ॾिठो त ही साधु महात्मा जेकॾहिं असांजे ॻोठ जे भरिसां 4 महीना रहंदा त ज़रूरु को न को असांजे ख़यालतनि जे ख़िलाफ़ु खलल मचाईंदा ऐं माण्हुनि खे प्रबोध ज्ञान कंदा त चोरी वग़ैरह खोटा कर्म आहिनि, ना करियो महिरबानी करे। तंहिंजे करे अहिड़ो को उपाय कजे त उन्हनि महात्माउनि वटि पंहिंजे ॻोठ जो को बि माण्हू कॾहिं बि भुलिजी बि न वञे। इन करे चोरनि जो सरदार ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे पाण वटि घुराए ऐलान कयो त को बि माण्हू ॻोठ जो जेकॾहिं उन्हनि साधुअनि वटि वियो त उन ते 101 रुपया ॾंढु रखियो वेंदो। सो उन ई ॾंढ जे ख़ौफ़ जो मारियो ॻोठ जो को बि माण्हू ओॾे न वञी सघियो। आस पास जे ॿियनि ॻोठनि जा माण्हू ईंदा हुआ, से शेवा वग़ैरह करे वेंदा हुआ। हमेशह सत्संग, भॼन, कीर्तन ऐं भंडारो साहिबु चालू हुयो। जॾहिं 4 महीना अची पूरा थिया, तॾहिं संतनि उतां वञण जी तयारी कई। तंहिं वक़्तु हुन ॻोठ जे कंहिं माण्हूअ जी दिलि में को चङो ख़्यालु पैदा थियो। उन चोरनि जे ॻोठ में हिकिड़ो माण्हू हो जंहिंजे दिलि में चङो ख़्यालु पैदा थियो। तंहिं चयो त ए भाइरो, पंहिंजे ॻोठ जी चौतरफ़ ॾाढी गिला थी रही आहे त 4 महीना संत मंडली पंहिंजे ॻोठ जे पासे में पंहिंजा आसन लॻाए वेठी हुई, मगर पाण मां न को उन्हनि वटि वियो ऐं न को का ॿी शेवा वग़ैरह पाण कई। इहा पाण सभिनी ॾाढी वॾी ग़लती कई आहे। पर अञा बि छा करणु खपे, जो अॼु उहे साधु सामान ॿधी रहिया आहिनि, सो अवश्य ॿिए कंहिं ॻोठ में वेंदा या ॿिए कंहिं ॻोठ तरफ़ वेंदा। उन करे पाण मां हिकु ॼणो मोकिलियो वञे जो उन्हनि जो सामान वग़ैरह खणाए ॿिए ॻोठ ताईं पहुचाए अचे। उहो ॿुधी जेकॾहिं ॻोठ जो मुखी हो, तंहिं चयो इहो कमु आऊं ई थो करियां। ईअं ई चई उहो चोरनि जो सरदार उन संतनि वटि वियो ऐं वञी हथ अदब जा ॿधी अर्ज़ु कयईं त ए महात्माऊं, ऐं तव्हांजो सामान वग़ैरह जेको बि आहे सो मूंखे ॾियो त मां खणी वञा, जिते तव्हांखे वञिणो आहे उते पहुचाए ॾियां। पहिरीं त संतनि ॾियण खां इनकार कयो सामान, पर हुनजे तमामु घणी न्यास निवड़त ते संतनि जो जेको मंडलेश्वर हो, उन चयो त तव्हांखे इहा शेवा करण लाइ असांजा चंद शर्त क़बूल करणा पवंदा। चोर वीचार कयो त उहे ॿिए कहिड़ा शर्त रखंदा, ज़रूरु चवंदा त चोरी वग़ैरह न करियो, सो अहिड़ो शर्त असांखां पालियो कोन वेंदो, असीं हुन ते अमल करे कोन सघंदासीं। सो चवणु लॻो त शर्तनि वग़ैरह मां असीं कोन था ॼाणूं, अगरि सामान ॾियणो आहे त ॾियो, त न त आऊं वञा थो, हलियो। ईअं ई चई रवानो थियो त वरी बि ख़्यालु आयसि त ॿुधां त सही
कहिड़ा था शर्त चवनि। सो वरी मोटी आयो ऐं चवणु लॻो त मूंखे तव्हीं चोरी यारी मदमास वग़ैरह जहिड़नि कमनि खां इनकार न कजो। बाक़ी ॿियो जेको शर्त हूंदो तव्हांजो मञण लाइ आउं तयारु आहियां। उहो ॿुधी संतनि चयसि त असां तोखे चोरी सफ़ा बंदि करण लाइ कोन था चऊं, मगर हिकु ॻाल्हि ज़रूरु चऊं था त जंहिंजो नमक खाइजे तंहिंजी चोरी न कजांइ। चोर चयसि त इहा ॻाल्हि त तमामु आसान आहे। जो नमक खाराईंदड़ माण्हू जी चोरी असीं अॻु में ई बि कोन कंदा आहियूं। इहो शर्त मूंखे क़बूलु आहे। हाणे ॿियो शर्त ॿुधायो। तंहिं ते संतनि चयसि त यारी बि भले रखजांइ, जंहिंसां वणे तंहिंसां रखजांइ, पर 5 माताउनि खां पासो कजांइ। चोर पुछियसि त उहे 5 माताऊं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। तंहिं ते संतनि चयसि त हिकु पंहिंजे जनमु ॾींदड़ माता, ॿी गुरुदेव या उस्ताद जी घरवारी, 3 देश जी राजा जी ज़ाल, 4 घरवारी जी मां यानी ससु, 5 देश जी घरवारी ऐं उन जी मां। उन्हनि 5 माताउनि खां हर वक़्तु पासो करणु खपे। चोर चयसि त चङो भला इहो शर्त बि मञां थो। हाणे टियों शर्त ॿुधायो। तंहिं ते संतनि चयसि त टियों शर्त इहो जो शराब पीए त भले पी, मगर एकादशी वग़ैरह जेके धर्मी त्योहारनि जा ॾींहं आहिनि उन्हनि ॾींहंनि में न पी। चौथी ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि सवारी जो मास तूं पंहिंजी ख़ुशी सां पूरन करे छॾे ॾे। पोइ पुराणनि खां वीचारे पर कंहिं ॻाल्हि खे मथां हटे, पर त प्राण निकिरी वञनि पोइ बि जेके मूं मथे 4 वचन ॾिना आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि खां मथां हटे। उते चोर चयसि त चङो भला मूंखे कां जो मांस खाइणु अॼु खां वठी मूं छॾे ॾिनो। मूंखे पहिरीं वणे थो ऐं छॾियां थो। ही नंढड़ी कथा, हिन कथा हिकु चोरनि जी जंहिं संतनि जा वचन ॿुधा ऐं उन ते अमल करे बहुत सागर पार थियो, उन जो पहिरियों भाग समाप्त थी चुको आहे। चओ जय सियाराम। ॿियो भाग सुभाणे अपलोड कयो वेंदो। चओ जय सियाराम।